साजिद पंहिंजे साथियुनि समेत तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में सलाम अर्ज़ थो करियां। उन खां अलावा मोहतरम जनाब आरिफ साईं जी ख़ुशी मुंहिंजो दादलो मुर्शिद हरदिल अज़ीज़ साईं मुर्तज़ा लोढ़ाई साईं जो हुकुम जहिड़े तहिड़े हाल असीं अची पेश पियास जहिड़े तहिड़े हाल असीं अची पेश पियास थानी की थियास पेरनि हेठि पेरियुनि जे ऐं माज़रत खां आहियां साहब का घोट राजा बि वेठा आहिनि। उन महफ़िल में न अचण जे करे मुंहिंजी तबियत नासाज़ हुई। इंसान आहे, अॼु कोशिशि कंदुसि त साईं जन खे राज़ी करे जहिड़ो मुंहिंजो हाल आहे ऐं इहे मुर्शिदनि जा करम आहिनि जो मूंखे डॉक्टरनि चयो त 6 महीना न ॻाईंदे, पर मां साईं जन जे दर ते वञी किरी पियुसि। 8 ॾींहं ते हिकु शादी वारे काफ़ी दोस्तनि प्रोग्राम वारनि वापसी कई, पर हिकिड़ो घोट हुयो हिन कंडियार जे साइड जो डेढ़ी स्टाफ जो चयाऊं जेकॾहिं फनकार न आयो त पैसा न खणंदुसि ऐं शादी बि न कंदुसि। मूंखे जॾहिं भाउ इहा ॻाल्हि ॿुधाई त पैसा नथा खणनि शादी न कंदुसि, मां चयो हलंदासीं। डॉक्टर बि मूंसां गॾु हलियो। अस्पताल मां ई पहिरीं शादी साईं जन जे दुआ सां वञी उहा खईंसीं। मां चयो हिकिड़ो कलाम बॻाए बसि कंदासीं, पर यकीन कयो ऐं 2.5-3 कलाक जेतिरी महफ़िल थींदी आहे फुल ॻाईसीं, मूंखे का तकलीफ़ न थी। उन ॾींहं खां पोइ आऊं शुरू थियो आहियां वरी अॼु अव्हांजी ड्यूटी आहे। अव्हांजे बच्चनि जूं ख़ुशियूं मुंहिंजे लाइ एज़ाज़ जोगियूं आहिनि, छो जो मुंहिंजा मुर्शिद हिते क़दम घुमाए विया आहिनि। अव्हां उन्हनि जा दादुला आहियो। हिन महिल मदीने पाक मां एॾी पारत कई आहे। मुंहिंजो साईं जहिड़ो मुंहिंजो हाल आहे ऐं दिलि सां ड्यूटी ॾींदुसि। जहिड़े तहिड़े हाल असीं अची पेश पियास थाने की थियास पेरनि हेठि पेरियुनि जे। सभ खां पहिरीं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान सां महफ़िल जो आगाज़ कयां पियो, बाद में जीअं दोस्तनि जो हुकुम थींदो। महिरबानी। सरे गरे गम गम पाम गदाम गरे गरे निरे सा हजरत अली मुश्किल कुशा बलगुल उला बिकमालिही और फातिमा खैरुल निसा कशफत जाब जमाली हसनैन जौनी मुस्तफा हसनत जमी खिसाली हजरत मुहम्मद मुस्तफा सल्लू अलैहि वालिही। समय सोहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया अदा। समय सोहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया हले बिजलियूं जन्नत जलियूं अदा भले बिजलियूं जन्नत जलियूं जानी झनकार भी शया वो समय सोहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया वो समय सोहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया भले बिजलियूं जन्नत जलियूं साईं भले बिजलियूं जन्नत जलियूं जानी झनकार भी शया वो समय सोहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया वो समय सोहना दुनिया में पर। अल्लाह सलामत रखे, अल्लाह सलामत।
खूब खुशबूयूं हूंदियूं आहिनि त अतरन में अदा खतूरियूं खूब खुशबूयूं खतूरियूं खूब खुशबूयूं हूंदियूं आहिनि त अतरन में पिरिय वारे पसीने जी अदा पिरिय वारे पसीने जी यो बुकार भी शया समय सुहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया वो समय सुहना दुनिया में पर बोलियूं बियन बी के किरोड़न में कयूं हूंदियूं अदा मिठियूं बोलियूं बियन बी के मिठियूं बोलियूं बियन बी के किरोड़न में कयूं हूंदियूं पिरिय वारे मगर मुझे अरबी जी अदा मगर मुझे अरबी जी गोया गुफ्तार भी शया वो समय सुहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया समय सुहना दुनिया में पर बिल्कुल थो भाया आहे मेरा जुमुई दिले अदा बगन बिल्कुल तो भाया बगन बिल्कुल थो भाया आहे मेरा जुमुई दिले कुपुर कोई भली कोठे अदा कुपुर कोई भली कोठे दिलबर दीदार भी शया वो समय सुहना दुनिया में पर मुझो अरबी भी शया वो समय सुहना दुनिया में पर समय सुहना दुनिया में पर मदीने बना मुस्तफा चवंदो चवंदो तेहां पोइ नज पे मुर्तजा चवंदो अबू जेल आख़िर जहन्नम के पहतो नबी पाक के छा चवंदो मोहम्मद जे ताज़ीम ख़ातिर खुदा खुद उथियो पर्दे मां मरहबा चवंदो मोहम्मद के मेराज जी रात ख़ालिक दिए हथ पियो सले अल्लाह चवंदो मराहिन दुनिया मां के पोए दादन रसूल खुदा दी सना चवंदो समय सुहना दुनिया में पर मुझो अरबी